नाज़िम दादू का अहम ख़बर मां ॾींदा हलूं त दादूअ जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमे रुबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। फरियादी ऐं जवाबदार धुर अदालत में पेश थिया आहिनि। ॿुधणी जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। अहम ख़बर मां ॾियूं पिया दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमे रुबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। फरियादी ऐं जवाबदार धुर अदालत में पेश थिया आहिनि। ॿुधणी जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। अहम ख़बर मां ॾियूं पिया दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमे रुबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। फरियादी ऐं जवाबदार धुर अदालत में पेश थिया आहिनि जॾहिं त ॿुधणी जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमे रुबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। फरियादी ऐं जवाबदार धुर अदालत में पेश थिया आहिनि। ॿुधणीअ जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। नाज़रीन हवाले सां वधीक तफ़सील आहिनि दादू खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर गोस जथियाल लाइन ते मौजूद आहे। जी गोस। जी उमर बाग जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस की ॿुधणी अॼु दादू जे फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल कोर्ट में थी रही है। पहिरीं जेका सॾु थियो हुयो धुरियुनि खे उनमें जेके जवाबदार धुरे नवाब बोरान खान चांडियो नवाब सरदार खान चांडियो ऐं ॿिया जेके जवाबदार आहिनि केस में उहे बि उते मौजूद आहिनि ऐं वकीलनि जे देरि अचण जे करे उन्हनि खे वरी जॾहिं ॿीहर सॾु थियो आहे त हींअर ॿिन्ही धुरियुनि जा वकील बि अदालत में पहुची विया आहिनि ऐं उमिर बाब इहो केस जो जेको फरियादी आहे परवेज़ जंग उहो बि उनमें केस में मौजूद आहे। पंहिंजे वकील जे साम्हूं वकील बणिजो आहे। हिन खां थोरी देरि खां पोइ उहो केस जेको आहे बाज़ाब्ता तौर ते हलणु शुरू थींदो जॾहिं मॉडल कोर्ट जो जज नदीम बदर काज़ी उहो बि अदालत में पहुतल आहे। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।